शींहुं, गिदड़ ऐं सहे जी कहाणी। आज़ाद पियू यूट्यूब चैनल में भलीकार। ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी ॿियनि समूरनि कहाणियुनि खां इंतिहाई दिलचस्प ऐं मज़ेदार सबक़ आमोद आहे। मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु अदद कमेंट करणु न विसारिजो। सही ॻाल्हि था कनि त के ज़माने में हिकिड़े जंगल में हिकिड़ो शींहुं अची रहणु लॻो। हूअं त जंगल में खोड़ सारा शींहं हूंदा हुआ, पर हीउ शींहुं इन ई जंगल में वॾो ख़तरनाक ऐं खूनखार ऐं दहशत अंगेज़ जानवर साबित थियो। चओ तरफ़ उन ई खूनी शींहं जो ज़िक्र थियणु लॻो। हिकु दफ़े सभिनी नंढड़नि नंढड़नि जानवरनि पाण में गॾिजी फ़ैसिलो कयो त पहिरीं जेको बि जानवर कंहिं नमूने हिन शींहं खे हितां भॼाईंदो या मारींदो, उनखे जंगल जो बादशाह मञियो वेंदो। पर कंहिंखे बि अहिड़ी जुरत कान थी। बहरहाल किसो कोता ज़िंदगी जो सफ़र गुज़रंदो रहियो, वक़्तु गुज़रंदो रहियो। उन ई जंग में हिकिड़ो सहो ऐं सही बि रहंदा हुआ। सही पेट सां हुई, तंहिं सही पंहिंजे सहे खे चयो त साहु, मुंहिंजे विहामण जो वक़्तु अची वेझो थियो आहे ऐं शींहुं बि ख़तरनाक आहे। हल त हिन शींहं खां बचण लाइ किथे लिकी पंहिंजा बचा ॼणे वेहूं, न त हीउ शींहुं पाण खे ऐं पंहिंजे बचड़नि खे खाई वेंदो। बचड़नि खे छॾे पाण केॾां भॼंदासीं ऐं शींहं खां लिकंदासीं। हल त को अहिड़ो ठिकाणो ॻोल्हियूं जिते लिकी वेही रहूं। पोइ त ॿई ॼणा लिकंदा लिकंदा छुपंदा हिकिड़े गार में अची पहुता। उन गार में लिकी वेही रहिया। कुदरत ख़ुदा जी उहा गार बि शींहं जी हुई, पर ॿई ॼणा भुल में उन गार में घिड़ी विया। गार तमामु कुशादी हुई। ही वरी वधीक उनखे खोटे मंझि नंढियूं नंढियूं चुरूं ठाहे वेही रहिया। कुझु ॾींहं त खैरन सां गुज़री विया, पर हिकिड़े ॾींहुं शींहं अची पहुतो ऐं पंहिंजे गार जे ॿाहिरां अची बीठो। शींहं खे जो आयल ॾिठाऊं त हिननि ॿिन्ही सहे ऐं सही खे अची पंहिंजी सिरजी लॻी ऐं हिननि सम्झो त मार हीत गार शींहं जो आहे। पोइ त पाण में ॿई ॼणनि सलाह कई त कंहिं नमूने सां शींहं खे भॼाइजे। तॾहिं ॿिन्ही सलाह करे छॾी। तॾहिं सहे जे सम्झाइण मूजिबि सही पंहिंजे बचड़नि खे रांबूटा हणी रोआड़ियो। उन ई ते सहो सही खां पुछणु लॻो, ए छटपट राणी, बचा छो था रोअनि? तंहिं ते सही जवाबु ॾिनो त ए शम शेर, बचा चवनि था त अॻूणे शींहं जो गोश्त पारूथो थी वियो आहे, हाणे ताज़ो गोश्त घुरिजे। उन लाइ उन ई ते बचा रोअनि था। उन ई ते सहे चयो त चङो, ऐं वञा थो, मन बचनि जे भागनि जो को शींहं हथु अची वञे। सही ऐं सहे जी इहा गुफ़्तगू ॿुधी करे शींहं जेको हुते ॿाहिरि बीठल हो, तंहिं अची कन खड़ा कया ऐं अची ॾिनो ऐं सोचाई त हीअ का वॾी ख़तरनाक बला आहे जेका शींहं जी ॻोल्हा में अची मुंहिंजे गार में घिड़ी आहे। सो एॾो ॾिनो जो माॻे पोइ पेर वठी भॻो। शींहं वठी भॻो, थोरो परते निकिरी वियो। हिनखे भॼंदो ॾिसी हिकिड़े गिदड़ हकल करे चयसि, ए शींहं शेर ख़ुदा जा, भला तोखे कहिड़ो डपु वरायो आहे जो तूं हीअं भॼंदो वञी? अॻे त हिन जंगल में सभिनी जानवरनि खे तूं मारे डेॼारे खूनी शींहं पियो सॾिजी, अॼु छा थियो अथई? शींहं जवाबु ॾींदे वाराणी ॾिनसि त यार गिदड़, मुंहिंजे गार में के अहिड़ियूं आफ़तूं अची वियूं आहिनि जेकी रुॻो शींहं जो गोश्त थियूं खाइनि। सो ॿिली आऊं उतां पाण बचाए भॻो आहियां, उन जे करे भॼंदो वञा। गिदड़ उहो जवाबु ॿुधी कुझु वक़्तु त माठ में पइजी वियो, पर सोचाई त ईअं थी नथो सघे। पोइ शींहं खे चयाईं त भला मूंखे उते वठी हल त ख़बर लहूं त आहे हक़ीक़त छा आहे, उहा कहिड़ी आफ़त आहे जेको शींहं खां बि ॾाढी आहे। शींहं चयो त ॿेली, मूंखे डपु थो थिए, तव्हीं गिदड़ चालाक थींदा आहियो ऐं मतां मूंखे वठी हली फासराई, तंहिं ते आऊं कोन हलंदसि। तॾहिं गिदड़ चयसि, अदा फिकर न कर, तोखे भरोसो न आहे त खणी रसो खणी अचु,
जो तुंहिंजे ऐं पंहिंजे मुंहिंजे ऐं पंहिंजे ॻिचीअ में विझां थो, पोइ त ॿई ॼणा गॾिजी हलंदासूं। इहा ॻाल्हि शींहुं क़बूल कई ऐं रस्ते में ॿई ॼणा सलाड़जी गार जे वेझो अची पहुता। जॾहिं गार जे दर वटि वञी बीठा तॾहिं सही हिननि खे ॾिसी पंहिंजे सहे खे चवणु लॻी त शमशम शेर, उथ बचा बुख था मरनि। वॾो शींहुं हथ न अचे त मन को नंढो लभे, पर बच्चनि जो त पेट भरणो आहे। उहो ॿुधी सहो फिर फोटो करे उथणु लॻो। फिर फोटो करे उथणु लॻो त पोयां शींहुं ऐं गिदड़ ते नज़र पियसि। पोइ त सही खे चवणु लॻो, हे सही, पाण त गिदड़ खे चयो त 2 शींहं आणजां, पर हिन खे रुॻो हिकिड़ो शींहुं आंदो आहे। पर ख़ैर आहे, फ़िलहालु उहो बचनि जो अको फुलो थींदो, कुझु गुज़ारो हली वेंदो, पोइ जूं ॻाल्हियूं पोइ सां। उहा ॻाल्हि ॿुधी करे शींहुं रखियो खुड़ींदे थो। गिदड़ घणेई मना कयो त शींहुं बादशाह भी, पर शींहुं किथे थो बीहे। भॼंदे शींहुं गिदड़ खे बि घेलियो वियो। गिदड़ त घेलजी मरी वियो। संदसि ॾंद ॿाहिरि निकितल ॾिसी करे शींहुं खे वेतर कावड़ लॻी। चई, मूंखे साह जी लॻी पई आहे ऐं तूं मूं तां थो खिली। ईअं चई ठका करायईंसि चंबो त पिथूं थी पियो। पोइ शींहुं भॼंदो वञी झंगल जे ॿिए हिसे में निकितो। पर साईं, किसो हिते खुटे नथो। जिते ॿिया शींहं बि रहंदा हुआ, शींहुं हिन खे भॼंदो ॾिसी वाइड़ो थी पुछणु लॻा त यार शींहुं, ख़बर ॾे, आहे त ख़ैर? तूं सहकंदे डोड़ंदो पियो अचीं। शींहुं सहकंदे जवाब ॾिनो, यार हिन जंगल में रहण जी हाणे मूं में हिमत न आहे ऐं अव्हां जो बि ख़ैर न आहे। हुननि खिली चयो त भला आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे, असीं बि त ॿुधूं। शींहुं ॿुधायो त हिते वॾी आफ़त आयल आहे ऐं हुन आफ़तनि जे बारे में सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयईं त हाणे भॼो त जंगल छॾे ॿिए पासे हलूं। उन ई ते शींहुं चयो त तूं अजायो ॾिनो आहीं, असीं हलूं था, हली ॾिसूं था त कहिड़ियूं आफ़तूं आहिनि। पोइ त उन शींहुं सां गॾिजी ॿिया सभु शींहुं उन जे झंगल गार ॾांहुं रवाना थिया। ॿिए तरफ़ होॾां जॾहिं शींहुं ऐं गिदड़ भॼी विया तॾहिं सहे खे चयो त हाणे हिते रहण में ख़ैरु कोन्हे, हल त कंहिं वण ते हली चढ़ूं, पोइ उते रहूं। ऐं पोइ बचनि खे वठी अची हिकिड़े घाटे वण ते चढ़ी वेठा। ओचितो उतां शींहं जो लश्कर बि अची पहुतो। ऐं ॾिसनि त गार ख़ाली पियो आहे ऐं आफ़तूं अलाए जे केॾां हलियूं वियूं आहिनि। गार ख़ाली ॾिसी करे आयल शींहुं गार जे मालिक शींहं खे चयो, ॾिठई भॼी विया न, तूं हुअईं ॾिनो हुअईं ऐं ॾिजणो लॻो पियो आहीं। उन ई ते गार जे मालिक जवाबु ॾिनो त न यार न, मूंखे अञा बि शक आहे त हू किथे लिकी असांखे मारण लाइ वेठा हूंदा। अहिड़ी तरह बहस कंदा अची उतां रवाना थिया ऐं उन ई वण हेठां अची लंघिया जंहिं ते सयो ऐं सही वेठल हुआ। शींहनि खे उतां लंघंदो ॾिसी सही हकल करे चयो त शमशम शेर, वारो कर 2 टे शींहं त मारे वठ, ख़ुदा घर वेठे खणी ॾियारिया आहिनि। ईअं चई वठी वणनि जे पननि ऐं टारियुनि खे खड़ कराईं ऐं सहे आवाज़ कयो। शींहं जो आवाज़ ॿुधो त वठी तेज़ भॻो, जो पोइते बि कोन ॾिठाईं ऐं अची झंगल हमेशह लाइ छॾे वठी भॻो। हू जो शींहं भॻो त ॿिया शींहं बि संदसि गॾु हुआ, उहे बि अची भॻा ऐं उतां तमामु घणो परे भॼी विया। साहिब हाणे सही खे चयो त शींहं मोटी कोन ईंदा, सो हेठि लही आ ऐं अची बेफ़िकर थी पंहिंजी जाइ ते रह। पोइ 2 ज़ाल मुड़ुस सहो ऐं सही बेफ़िकर थी पंहिंजी जाइ ते रहणु लॻा ऐं हफ़्ते खनि जी जांच बाद हुन जंगल जे सभिनी जानवरनि खे सॼे दावा कई त मूं हिन जंगल जा सभु शींहं मारे छॾिया आहिनि। हाणे सभु बेफ़िकर थी घुमो फिरो। उन ई बाद सभिनी जानवरनि सहे खे पंहिंजो बादशाह तस्लीम कयो ऐं उन सहे जे बदिरां शमशम शेर चवणु लॻा ऐं पोइ शमशम शेर ज़िंदाबाद जा नारा हणणु लॻा। सॼी उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।